अस्सलाम वालेकुम दोस्तों, तव्हांजे पंहिंजे चैनल टेक्निकल गुरु सिंधी ते तव्हांखे भलीकार चऊं था। आऊं यहाँ तव्हांजो टीचर अब्दुरऊफ़ थईं। जी दोस्तों, अॼु जो जेको वीडियो आहे उन जो उनवान आहे त कंहिं बि वीडियो खे बग़ैर वीडियो क्वालिटी ख़राब करण जे कीअं कंप्रेस करे सघिजे थो। यानी कि का अहिड़ी वीडियो फाइल जंहिंजी साइज़ वॾी हुजे ऐं उनखे कंप्रेस कजे त जीअं उनजी रिज़ल्ट बि ख़राब न थिए ऐं उनजी फाइल साइज़ बि नंढी हुजे। दोस्तों, अॼु जो वीडियो तमामु बहितरीनु आहे, ख़ासि करे उन्हनि दोस्तनि जे लाइ जेके यूट्यूब वग़ैरह ते कनि था। छो जो यूट्यूब ते जॾहिं वीडियो असां अपलोड कंदा आहियूं त उनजी जेकॾहिं साइज़ वॾी हूंदी आहे त ओतिरो ज़्यादा टाइम वठंदी आहे यूट्यूब ते अपलोड थियण में। साण गॾु असांजो पैकेज बि ख़तमु थी वेंदो आहे ऐं ज़्यादा जेको GB यूज़ थी वेंदा रहंदा आहिनि। ऐं साण गॾु उन्हनि दोस्तनि जे लाइ बि जेके दोस्त पंहिंजे कंप्यूटर में वीडियोज़ या मूवीज़ स्टोर कंदा आहिनि। छो जो जेतिरी वॾी साइज़ जी या GB जी मूवी हूंदी या वीडियो हूंदा ओतिरो जल्दी असांजे हार्ड डिस्क जो स्पेस भरिजी वेंदो रहंदो, जंहिं वजह सां असां ज़्यादा वीडियोज़ या ज़्यादा मवाद पाण वटि सेव न करे सघंदासीं। त दोस्तों, सभ खां पहिरीं जेके दोस्त असांजे चैनल ते पहिरियों दफ़ो आया आहिनि या पहिरीं दफ़ो असांजो वीडियो ॾिसी रहिया आहिनि, उन्हनि खे गुज़ारिश आहे त सभ खां पहिरीं असांजे चैनल टेक्निकल गुरु सिंधी खे सब्सक्राइब कनि ऐं साण ई गॾु बेल आइकन खे बि ज़रूरु दॿाइनि त जीअं असां जेके बि नवां ऐं लेटेस्ट वीडियो ठाहियूं था उहे तव्हां ताईं पहुची सघनि ऐं तव्हां पूरी मालूमात हासिलु करे सघो। त दोस्तों, अचो त शुरू कयूं था अॼु जो वीडियो। दोस्तों, अॼु जो वीडियो जेको असां जे सॉफ्टवेयर में वीडियो कन्वर्ट कंदासीं उनजो नालो आहे हैंड ब्रेक। हैंड ब्रेक तव्हां गूगल ते सर्च करे बि डाउनलोड करे सघो था। जेकॾहिं उतां खां तव्हांखे नथो मिले त तव्हां वीडियो जे डिस्क्रिप्शन में इन लिंक खे हासिलु करे सघो था। तव्हांजे लाइ रखी छॾींदुसि त जीअं तव्हां आराम सां हिन सॉफ्टवेयर खे डाउनलोड करे ऐं पंहिंजो मक़सदु हिन मां पूरो करे सघो। जी दोस्तों, तव्हांजी स्क्रीन जे साम्हूं ॾिसी रहिया हूंदा त हैंड ब्रेक जो हिन तरह जो हिकिड़ो इंटरफेस तव्हांजे साम्हूं अची वियो आहे। दोस्तों, हैंड ब्रेक में फाइल खे इंपोर्ट करण जा ॿ तरीक़ा आहिनि। हिकु त सिंपली तव्हां हिनखे ड्रैग करे अंदरि ड्रॉप कयो सॉफ्टवेयर में, या सिंगल फाइल जेकॾहिं तव्हां डाउनलोड करणु आहे त फाइल ओपन अ सिंगल वीडियो ते क्लिक कयो त तव्हां सिर्फ़ु सिंगल ई वीडियो ओपन करे सघो था। ॿियो इहो तरीक़ो आहे त तव्हां जेकॾहिं पूरो हिकिड़ो फोल्डर आहे तव्हांजे वीडियोज़ जो जेके तव्हांखे कंप्रेस करणु आहिनि, उनखे जेकॾहिं तव्हांखे सिलेक्ट करिणो आहे त फोल्डर पेज स्कैन नाले सां ई जेको ऑप्शन आहे हिन ते क्लिक कंदा आहियूं। उन फोल्डर खे खणी तव्हां हुन में ओपन कंदा त उहो पूरो फोल्डर तव्हांजे वीडियो जो ई कन्वर्ट करे सघे थो। त दोस्तों, असां इहो वीडियो असांजी स्क्रीन ते रखियो आहे डेस्कटॉप ते। मशकरनि जो ॻोठु नाले सां ड्रामो केटीन जो आहे, उनखे असां सिंधी जो असां उनखे कन्वर्ट करण जी कोशिशि कंदासीं। हिन वीडियो जी जेका साइज़ आहे उहा आहे 1.76 GB, यानी कि 2 GB। असां हिनखे कंप्रेस कंदासीं, ॾिसंदासीं त कंप्रेस थियण खां पोयां उनजी साइज़ केतिरी थी थिए ऐं इन रिज़ल्ट असांखे कहिड़े हिस्से में थी अचे या रिज़ल्ट में को फ़र्क़ु अचे थो। ठीकु आहे दोस्तों, असां सिंपली छा कंदासीं, उन फाइल खे ड्रैग करे हैंड ब्रेक में ड्रॉप कंदासीं। जीअं ड्रॉप कंदासीं त असां वटि वीडियो जो प्रीव्यू अची वेंदो रहंदो। ऐं वीडियो खे कंप्रेस करण खां पहिरीं सभ खां ज़रूरी आहे त असां हुनजी पहिरीं सेटिंग कयूं त जीअं असांजे वीडियो जी क्वालिटी बि ख़राबु न थिए ऐं असांजी ऑडियो जी क्वालिटी बि ख़राबु न थिए ऐं हुनजी साइज़ बि घटिजी वञे हली। ठीकु आहे दोस्तों, सभ खां पहिरीं असां समरी ते क्लिक कंदासीं जेका ऑलरेडी ओपन आहे। जेकॾहिं ओपन न हुजे त तव्हां समरी ते क्लिक कयो। समरी ते क्लिक करण खां पोयां तव्हां छा कंदा, वेब ऑप्टिमाइज़्ड जो जेको ऑप्शन आहे उन ते क्लिक कयो ऐं उन सां गॾोगॾु मथे जेको फॉर्मेट जो ऑप्शन आहे उन में MP4 खे ई रहणु ॾियो। उन खां पोयां डायमेंशन्स ते क्लिक कयो। डायमेंशन्स तव्हांखे जेको तव्हांजो सोर्स वीडियो आहे, जेको तव्हां कन्वर्ट करणु चाहियो था उन जी साइज़ ॿुधाईंदो ऐं साण गॾु जेको वीडियो तव्हां कंप्रेस कंदा, जो तव्हांजो वीडियो कंप्रेस थींदो उन जी बि साइज़ तव्हां ॿुधाईंदो। तव्हां ॾिसी रहिया आहियो स्क्रीन ते त सोर्स जेको आहे उन जी फाइल साइज़ आहे 1280x720, जेका HD क्वालिटी जी आहे। उहो ई सेम साइज़ असांजो जॾहिं वीडियो कंप्रेस थींदो उन जी बि हिट ॾिसण में अची रही आहे 1280
x720। ठीक है दोस्तों, इन खां पोइ असीं छा कंदासीं, वीडियो ते क्लिक कंदासीं। वीडियो ते क्लिक करण खां पोइ ये मेन सेटिंग है वीडियो जी, छो जो असां वीडियो खे कंप्रेस करे रहिया आहियूं, त हुन लाइ वीडियो जी सेटिंग सभिनी खां अहम ऐं ज़रूरी आहे। असां वीडियो कोडेक में वीडियो कोडेक जी सेटिंग कंदासीं। तव्हां जीअं ई हुन ते क्लिक कंदा त तव्हांखे हेठि काफ़ी सारा जेको सो ऑप्शन्स मिलंदा, पर असां उन्हनि मां H.264 जेको हाई रेज़ोल्यूशन वीडियो जी जेको क्वालिटी हूंदी आहे असां उहो ई सेम रखूं था। ऐं साण गॾु तव्हां जॾहिं हेठि ईंदा त तव्हांखे फ्रेम रेट इहो पुछंदो त तव्हांजो वीडियो जो फ्रेम रेट कहिड़ो आहे, यानी कि तव्हां जेको वीडियो कन्वर्ट कयो आहे या ठाहियो आहे उनजो फ्रेम रेट कहिड़ो आहे। बेसिकली मूंखे ख़बर आहे त जेको वीडियो मूं कंप्रेस कयो आहे या कन्वर्ट कयो आहे एडोबी प्रीमियर प्रो में, उनजो फ्रेम रेट 25 आहे। ऐं उन ते क्लिक कंदुसि ऐं साण गॾु हेठि जॾहिं तव्हां ईंदा त तव्हांखे ॿ सेटिंगूं ॾिसण में ईंदियूं, हिकिड़ो कंस्टेंट फ्रेम रेट, ॿियो पीक फ्रेम रेट। पीक फ्रेम रेट इहो हूंदो आहे त असां जेतिरो फ्रेम रेट सेट कयूं था उहो सिर्फ़ु ओतिरे ई फ्रेम रेट वारे वीडियो खे सही नमूने सां कन्वर्ट कंदो, बाक़ी खे उहो फैलाए छॾींदो। इन लाइ असां छा कंदासीं, हेठि जेको कंस्टेंट फ्रेम रेट आहे उन ते क्लिक कंदासीं। कंस्टेंट फ्रेम रेट जेको आहे उहो बेसिकली अहिड़ो फ्रेम रेट आहे जेको तव्हांजो वीडियो जेकॾहिं किथे 25 फ्रेम रेट जी आहे, किथे 30 जी आहे, किथे 22 जी, किथे 20 जी आहे, त हू हुनखे ऑटोमेटिकली एडजस्ट करे हिकिड़ी फ्रेम रेट ते हुनखे ॿीहर हुनखे जेको सो कंप्रेस कंदो। ठीकु आहे दोस्तों, उनखां पोयां ये क्वालिटी आहे कंस्टेंट फ्रेम रेट जी। तव्हां जेकॾहिं हिनखे 22 खां हेठि खणी ईंदा त तव्हांजी वीडियो जी साइज़ त काफ़ी घटि थी ईंदी रहंदी, पर हुनजी जेका क्वालिटी आहे उहो ख़राबु थींदी। त असां छा कंदासीं, या तव्हां हिनखे जेकॾहिं अॻियां खणी था वञो, यानी कि 22 खां अॻियां खणी था वञो, त तव्हांजी वीडियो जी साइज़ जेको सो हद खां वधीक वधी रहंदी। तव्हांजो जेको वीडियो 2 GB जो आहे उहो 8 GB जो थी वेंदो रहंदो। रिज़ल्ट त बहरहाल बेस्ट ई हूंदी। त असां छा कंदासीं, हुनखे 22 ते ॿीहारींदासीं। 22 जेका साइज़ आहे उन जी सेटिंग जी उहो तमामु भली आहे। उन में वीडियो जेको सो तमामु बहितरीनु नमूने सां कन्वर्ट थी वञे थो, कंप्रेस थी वञे थो, पर हुन जो रिज़ल्ट बि सेम रहे थी ऐं हुनजो जेका फाइल साइज़ आहे उहो तमामु घटि वञे थी। असां 22 ते रखंदासीं। उनखां पोइ असां छा कंदासीं, ऑडियो ते क्लिक कंदासीं। उन में को बि असां चेंजिंग न कंदासीं, छो जो जेको बिट रेट आहे ऑडियो जो उहो 160 बेस्ट आहे, उन खे तव्हां रखी छॾियो। उनखां पोइ असां ॿी का सेटिंग न कंदासीं, सिर्फ़ु एतिरी सेटिंग करणी। उनखां पोयां जेकॾहिं असांखे इहो जो प्रीसेट असां सेट कयो आहे उनखे जेकॾहिं सेव करणु चाहियूं था या एड करणु चाहियूं था पंहिंजी सिस्टम में, त जीअं हमेशह असां जॾहिं बि वीडियो खे जेको सो कंप्रेस कयूं त उहो असांखे सेटिंग मौजूदु हुजे, सिर्फ़ु क्लिक कयूं ऐं असांजी सेटिंग असांखे शो थी लॻे। त असां छा कंदासीं, सेव न्यू प्रीसेट ते क्लिक कंदासीं ऐं हुते पहिरीं नालो लिखंदासीं। असां लिखूं था टेक्निकल गुरु सिंधी HD। ठीकु आहे, नालो लिखण खां पोयां ॿियो कुझु कोन कंदासीं, हुनखे एड कंदासीं। एड करण खां पोयां तव्हांजो इहो प्रीसेट, हीउ जेको प्रीसेट जो तव्हां कानून ॾिसी रहिया हूंदा, हुन ते जॾहिं क्लिक कंदा जनरल में वेंदा, कस्टम प्रीसेट में वेंदा, त तव्हांखे टेक्निकल गुरु सिंधी जे नाले सां तव्हांखे प्रीसेट मिली वेंदो रहंदो। ठीकु आहे दोस्तों, हुनखे ओके कयो। उन खां पोयां तव्हां हेठि अचो, उते ॾिसी रहिया हूंदा त सेव एज़ जो हिकिड़ो ऑप्शन आहे ऐं हुन जे अॻियां बार ठहियलु आहे, जंहिंमें तव्हां खां उहो जाइ पुछे थो जिते तव्हांजो वीडियो रिकॉर्ड थियण खां पोयां, कंप्रेस थियण खां पोयां सेव थिए। असां छा कंदासीं, हिनखे ब्राउज़ कंदासीं। ब्राउज़ करे डेस्कटॉप ते ई रखंदासीं ऐं हेठि नालो चेंज करे सिर्फ़ु मश्किरनि जो ॻोठु जेको ड्रामे नालो आहे उहो ई रखंदासीं ऐं हिनखे सेव ते क्लिक कंदासीं। ठीकु आहे दोस्तों, उनखां पोयां तव्हां स्टार्ट इनकोड ते क्लिक कयो। जीअं ई तव्हां स्टार्ट इनकोड ते क्लिक कंदा त तव्हांजो वीडियो जेको आहे कंप्रेस थियणु शुरू थी वेंदो रहंदो, जेको क़रीबन कोई जेको सो 10 खां 12 मिंट वठंदो। इन लाइ असां हाणे इन वीडियो खे हिते स्किप कंदासीं त जीअं असांजो टाइम बि बचे ऐं वीडियो एतिरो वॾो बि न थी सघे।
ठीक है दोस्तों, थोड़ा इंतज़ार कयूं था जेसिताईं ये वीडियो कंप्रेस थींदे त उन खां पोइ असां तव्हांखे ॾेखारींदासीं त तव्हांखे रिज़ल्ट जी भी ख़बर पए, साइज़ जी भी ख़बर पए त कंप्रेस थियण खां पोयां असांजी जेका फाइल आहे उन में कहिड़ी चेंजिस आई है। ठीक है दोस्तों, जब जेसिताईं इहो कंप्रेस थिए तेसिताईं असीं थोड़ी देर जो सो वेट कयूं था। जी दोस्तों, जीअं त तव्हां हिन वक़्तु मुंहिंजी स्क्रीन ते ॾिसी रहिया हूंदा त असांजो जेको वीडियो आहे उहो कन्वर्ट थी चुको आहे। असां छा कंदासीं, हाणे हिन ब्रेक खे क्लोज़ कंदासीं ऐं डेस्कटॉप ते पियल असांजो कन्वर्ट थियल वीडियो उनखे ऐं पहिरों को जेको ओरिजिनल वीडियो उन ॿिन्हिनि जी साइज़ चेक कंदासीं त ॿिन्हिनि में केतिरो फ़र्क़ु आयो आहे। हीअ आहे ओरिजिनल वीडियो जंहिंजी साइज़ आहे 1.76 GB ऐं हीअ आहे असांजो कंप्रेस थियल वीडियो, इन जी साइज़ आहे 318 MB। तो दोस्तों तव्हां ॾिसंदा केतिरो न वॾो फ़र्क़ु अची वियो आहे, 2.5 GB मां सिर्फ़ु 318 MB। असां छा कंदासीं, हाणे पहिरीं ओरिजिनल खे प्ले करे ॾिसंदासीं। Subscribe to our channel update. हीअ आहे ओरिजिनल जी रिज़ल्ट जेका तव्हां हिन वक़्तु स्क्रीन ते ॾिसी रहिया आहियो। असां छा कंदासीं, हाणे जेको कंप्रेस थियल आहे उनखे प्ले करे ॾिसंदासीं। Subscribe to our channel Sim TV HD Drama. ये है असांजो कंप्रेस थियो, ॿिन्हिनि जी रिज़ल्ट में को बि फ़र्क़ु न आहे, न ही साउंड में न ही वीडियो में, बिल्कुलु ओरिजिनल जहिड़ो ई आहे ऐं हुनजो जेको MB से काफ़ी सारा घटिजी विया आहिनि। उम्मीद आहे दोस्तों त तव्हांखे इहो वीडियो ज़रूरु पसंदि आयो हूंदो। जेकॾहिं असांजो वीडियो पसंदि आयो हुजे त असांजे चैनल खे सब्सक्राइब ज़रूरु कजो ऐं हुनखे लाइक कजो, कमेंट कजो ऐं शेयर कजो ऐं ॿुधाइजो त तव्हांजे लाइ इहो वीडियो केतिरे क़दुरु कारआमद थियो आहे। असांखे ॾींदा हाणे इजाज़त, अॻी वीडियो ताईं। जिन सलामत, साथ सलामत।